सकरण में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर मीर मोहम्मद कीरियो मूजिब सकरण लॻ 10 किलोमीटर परे ॻोठ फतेहपुर भरिसां केले जे बाग में नौजवान जो कुहाड़ियूं लॻल लाश हथ। लाश जी सुञाणप ॻोठ ॼाम जोधो उनड़ जे रहवासी नज़ीर सोलंगी तौर थी आहे। इतलाउ ते हमदर्द फ्री एम्बुलेंस ज़रिए मक़तूल जो लाश तहलका अस्पताल सकरण आंदो वियो, जिते ज़रूरी मेडिकल कार्रवाई बैद लाश वारसन हवाले कयो वियो। ओॾा मक़तूल जे वारसन ॿुधायो त कॾहिं खां निकितल आहे, छा आहे इहो सॼो ॿुधा केॾी महिल निकितल आहे? कल शाम सां गॾियो हिन केले वटि असां वियासीं हिते होटल ते भाॼीअ लाइ। हीअ आयो पिया, असां पुछा कयो त केॾांहुं वञी, चयो वञा थो सहारन में। रीं चई सहुरा हिन जा किथे आहिनि? मस्जिद किरिया का झेड़ो झगड़ो या का अहिड़ी का ॻाल्हि, इहो थोरो ॿुधा। असां कंहिंजो जहिड़ो झगड़ो न आहे, हिनजी दुश्मनी आहे। नालो आहे पाण माछियां जामुन ॻोठा रहासीं। उते कल्ह शाम मूं हिनखे ॾिठो ऐं मल्हान जे दुकान ते वेठो हुउसि त नूरदीन मल्हान जे दुकान ते हिन जो मोबाइल ते माना ॻाल्हाइणो हो कंहिं बि धुर सां। ख़ुदा बहितर ॼाणे त कंहिं सां बि हुयो, पर हिनखे मूं चयो त मां त ख़ैर त आहे अची वञा, त मूंखे चई मां त अलाह ख़ैर कंदो, कमु थी वियो आहे ऐं आऊं वञा थो। त मूं हिनखे हकलूं कयूं, मूं चयो हेॾा जरा नूरदीन मल्हा बि वेठो दुकान ते। पोइ जी ख़बर न आहे त हिनजो कंहिंसां राब्तो आहे, पोइ जी ख़बर न आहे त केॾी महिल निकितो आहे ऐं हुन दुकान तां उथी विसलियो घर ॾे। वरी हींअर असां ॿनीअ ते बीठा हुआसीं, छोकिरे फ़ोन कई त वाह नज़ीर माछी मारिजी वियो आहे, कुहाड़ियूं लाइ किरणियूं आहे। त मूं चयो वाला पना ॾींदो कंहिं हयो त धक। हींअर आयासीं त हीउ पियो हो। हाणे ख़ुदा बहितर ॼाणे त हिनजो कंहिंसां राब्तो आहे, ॼाण के कंहिं घुरा पहिरीं ॾिठो आहे त उन्हनि खां वरी असांखे पोइ ख़बर पई आहे, पंप ते उतां खां भॻा थी असांखे अॼु न अया त मतिलबु ॿुधायो एॾे लाइश पियो आहे। असां वरी भॻा थी हिते जमादार ॿिया थिया, सभु माण्हू सभु गॾिजी वियासीं, त असां ईअं ॾिठो त इन त दुश्मनी कंहिंजी बि कान्हे। हिननि वधीक चयो त नज़ीर सोलंगी काल्ह शाम जो ॻोठ मस्जिद कीरियो में वेठल पंहिंजे साहुरनि सां मिलण जो चई निकितो हो, जेको वापसि घर न पहुतो। हींअर केले जे बाग मां संदसि कुहाड़ियूं लॻल लाश हथ आयो आहे। हिननि चयो त असांजी कंहिं सां बि कंहिं बि क़िस्म जी दुश्मनी नाहे। ख़बर नाहे त असांजे नौजवान खे छो क़तलु कयो वियो आहे। हिननि SSP शहीद बेनज़ीर आबाद ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कंदे चयो त कातिलनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे पुलिस इब्तिदाई रिपोर्ट दर्ज करे जांच शुरू करे छॾी आहे।